मौजूद हूँ गांव गुलाम नबी बंगवार के मकाम पर। मुसलसल बारिशों की वजह से यहाँ बारिश ने तबाही मचा दी है। जो लोग हैं इस वक्त खुले आसमान के तले इमदाद के मुंतजर हैं। मजीद मालूम करते हैं यहाँ मौजूद लोगों से, इसी हवाले से इनका क्या कहना है। शुक्रगुजार आहियूं मीडिया वारनि वश न्यूज़ वारनि जो महिरबानी करे आया आहिनि असांजो सार संभाल लधऊं। हिते असांखे 15 ॾींहं थी विया आहिनि मुसलसल बारिश हले थो। न कोई इंतज़ामिया आयो, न कोई अहिड़ो माण्हू कोई आयो असांजे लाइ। खुले आसमान में वेठा आहियूं, कोई न आजो न आसरो। अलाह खे बिलावल खे अपील कयूं था, साईं मुराद अली शाह खे अपील कयूं था असांजो सार संभाल रहे। हितां जा कोई बि इंतज़ामिया असां वटि को बि अञा न आयो आहे त तव्हां कीअं वेठा आहियो, अथव न अथव, को मानी खाइण पीअण जो कोई इल्ज़ाम न आयो। हिते असांजा फार्म 12 एकड़ जो फार्म हुयो उहो बि लुड़ी वियो। लखे रुपए जो असांजो नुक़सानु थी वियो। अन्न हुयो उहो बि लुड़ी वियो। वॾो नुक़सानु थियो असां ग़रीबनि जो। सार संभाल वारो हिते को बि न आयो, न डीसी आयो। बुटे ज़रदारी साहब के, आसिफ ज़रदारी साहब के अपील था कयूं, मुराद अली शाह साहब के अपील था कयूं, GCO कंदकोट कशमोर के अपील था कयूं, मुख्तियार कार साहब के अपील था कयूं। महिरबानी करे हिन ॿोॾ मुतासिरनि जो मदद कयो। 20-25 ॾींहं थिया आहिनि जेके बारिशूं हलंदा रहनि था, हिननि वटि सार संभाल वठण जे लाइ को बि कोन आयो आहे। हिन वीचारनि जा फार्म लुड़ी विया, अन्न लुड़ी वियो, ॿार बीमार पिया आहिनि, माल बीमार पिया आहिनि। को बि माण्हू हिन जे पुछा जे लाइ नथो अचे। अगरि GCO ऑफिस वञनि था तो उते इन्हनि सां मिलण लाइ को भी तैयार कोन है। वज़ीर आला सिंध से मुतालबा कि हमें इमदादी रिलीफ देकर इस मुश्किलात से बचाया जाए। मोहम्मद उस्मान टावरी के साथ इस्लाम दीन बंगवार, वश न्यूज़।